नाज़रीन असां वक्त मौजूद आहियूं टनो मस्ती भरिसां मशहूर दरगाह आहे शाह रशीद बादशाह जो सालियानी उर्स मुबारक जेको आहे जारी आहे। सिंध ऐं पंजाब जे कोडी कोडी जे टीमुनि विच में जेको मुक़ाबिलो आहे उहो सख़्तु जारी आहे। हिते हज़ारनि जे तादाद में जेके अक़ीदतमंद आहिनि, कोडी कोडी रांदि जा जेके शौक़ीन आहिनि ऐं पांती अहिड़ा इलाइक़े वासी हिते पहुतल आहिनि। अचो तो नवाले सां हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं, हुनजो छा चवणु आहे। थोराइता आहियूं जंहिं असांजे इन कोडी कोडी रांदि खे कवरेज ॾिनी आहे ऐं उन खां अलावा साईं गुलाम नबी मोराई साहिब जा असां थोराइता आहियूं जंहिं असांजे हिन रांदि खे कवरेज ॾेई करे असांखे पूरे पाकिस्तान जा पूरी दुनिया में मशहूरु करे छॾियो आहे। ऐं असां तमामु नया थोराइता आहियूं मेरान टीवी वारनि जा उन्हनि जे साथियुनि जा जंहिं असांखे जेको हर हंधि ते कवरेज ॾिनी आहे। असां इहा मुतालबो तव्हांजे थ्रू करणु चाहियूं त असां गवर्नमेंट खां त असांखे जेको आला सतह ते कोच ॾिना वञनि ऐं असांजे रांदीगरनि जी जेकी बहितरीन कारीगरी आहे उन्हनि खे जेको उजागर कयो वञे ऐं उन्ही खे जेको मान ॾिनो वञे। जी टीम आई है सिंध में माशाल्लाह, बहुत अच्छी मेला जा रहा है, नारो ढोरा मेला है, बहुत अच्छा मेला है माशाल्लाह। अवाम इतनी है कि इतनी सर्दी में इतनी अवाम मुश्किल इकट्ठी होती है, पंजाब में मुश्किल इकट्ठी होती है, ये सिंध है माशाल्लाह बहुत बहुत अच्छा क्राउड है। और ये सिंध में माशाल्लाह बहुत खिदमत कर रहे हैं, जहाँ रह रहे हैं हम भाई अल्ताफ के तौक पे रह रहे हैं, बहुत माशाल्लाह खिदमत कर रहा है। ये तव्हां ॾिसो था वॾा वॾा दुकान ऐं हेर ॿारनि जा रांदीका ऐं मलाखड़ो मौसीकी राग सूफ़ी राग जंहिंमें वॾा वॾा जेको आहे सो फ़नकार रजब फ़कीर उनमें अख्तियार ख़ुश्क ऐं ॿिया तमामु जेको आहे सूफ़ी वॾा इनमें फ़नकार हुया। मेले में मलाखड़ो ऐं कोडी कोडी जा सिंध ऐं पंजाब जा वॾा पहलवान हुया, मशहूरु पहलवान, जंहिंमें तमामु 3 ॾींहं 4 ॾींहं वॾी कोडी थी आहे ऐं तमामु परे खां माण्हू हिन मेले में ॾिसण वटां अचनि था। मेलो माशाअल्लाह हर साल सही थींदो आहे, पर हिन साल सर्दीअ करे कुझु माण्हुनि जी कमी थी आहे, माण्हू घटि आया आहिनि, कारोबार न आहे उन मज़े जो, पर अलहमदुलिल्लाह कोई बि शहंशाह मेलो पंहिंजे हिसाब सां ज़बरदस्त थी वियो आहे। हर साल जो सालानो मेलो आहे, हे कंहिं माना जेको आहे सो आमदनी सां ॿधल न आहे या फसल सां ॿधल न आहे, माना मुकमल थींदड़ मेलो आहे। डबल लॻी पई आहे जेको आहे हर शइ में ॾिसो था पाण तव्हां त हाणे डबल रेट लॻा पिया आहिनि, पोइ बि माण्हुनि जो सुठो जेको आहे चांस आहे अचण जो ऐं ख़रीदारी नॉर्मल था कनि, बाक़ी माण्हू सुठा था अचनि, मिठाई विठाई जा खरीदण जेको आहे प्रोग्राम हलो। मेलो असांजो फर्स्ट क्लास आहे, शाह रशीद बादशाह जो हर सालाना थींदो आहे, क़दीमी मेलो आहे। हिनमें हर क़ौम हुजणु हुजे मरी हुजे, हर क़ौम जी पंहिंजी तावन सां आहे। हे मेलो ख़ुशि नसीब ॾिसंदो आहे। साईं का बि माण्हू घुमनि था, थधि बि ॾाढी कूड़ियूं लॻियूं पियूं आहिनि, सलाम आहे माण्हुनि खे इश्क में अचनि था मेले जे में। हा साईं, हर शइ रागरी हाणे सूफ़ियानी राग माशाल्लाह ज़बरदस्त। असां परे खां आया आहियूं मेलो ॾिसण, माशाल्लाह ज़बरदस्त मेलो लॻो आहे। ऐं मेले में जेको आहे सो सर्दी वग़ैरह महसूसु नथी थिए असांखे ख़ुशी में, हालांकि कोयड़ो वग़ैरह बि आहे ऐं सीउ बि ॾाढो आहे ज़बरदस्त, पर पोइ बि ॿारनि खे असांखे मेले जे ख़ुशी में सीउ महसूसु ई नथो थिए त सीउ आहे या न आहे। अलाह असांखे चवंदा अञा ॿिया पारा बि ॾे, पर मेलो घुमंदासीं भूरल जो, ऐं ॾाढी ख़ुशी थी थिए। असां भूरल मेलो ॾिठोसीं ऐं कोडी ॾिठीसीं माशाल्लाह। पंजाब खां सिंध जा पहलवान विड़ा आहिनि, जेको आहे सो ज़बरदस्त मेले में घुमण जो इंजॉय थो अचे ज़बरदस्त। वॾी सर्दी आहे, वॾो पारो, माण्हू आवाम कोन्हे, ॾाढा कारोबार सफ़ा स्लो आहिनि, ख़र्च ज़्यादा, माल महांगा आहिनि, ग़रीबत ॾाढे काॾे ॾाढा ॿुधी रहे गरीब महांगा ॿिया आवाम ग़रीब आहे, पैसो घटि आहे, पारो ॾाढो आहे, हर को भॼो ॾठे न आहे, वरी हर को ॻोठा। कैमरामैन टीम सां गॾु नादर अली जन, मेरान टीवी टनो मस्ती।